अस्सलाम वालेकुम दोस्तों। जे त ये बहमण प्लाट नई देरो जे भरसा बाबा ही कौम ॾिसो था, हेॾे गाॾियूं भी ख़ैर सां ॾिसो, हेॾां भी ये गाॾियूं ॾिसो, हेॾे हेठि भी ये गाॾियूं ॾिसो। हीअ कौम ओॾे ॾिसो था ॾांदनि जी गोए ते जमा थी अथव, माना जुआ ते। हे सिंधी कौम अथव, वॾा वॾा जेके आहिनि ज़बरदस्त क़िस्म जा माण्हू, सोना सेबता माण्हू जेको आहे न हिते तव्हांखे हिन जुआ ते नज़र ईंदा। ॿुधो हे गाॾियूं टैक्सियूं वेचारा मिसकिन सिंधी माण्हू अहिड़ा बेरोज़गार माण्हू जुआ ते बाबा। हे ॾिसो हे हेॾां बि हे गाॾियूं ॾिसो, हे ॾिसो हे मोटर साइकिलियूं ॾिसो। ऐं वरी हद जी असांजी पुलिस ऐं जनाब SSP लाड़काणे साहिब खे बि शाबस आहे जो उन साईं वॾियूं दावाऊं करे थो। साईं हे SP साहिब हे बि तूं बि ॾिस, हे नई देरे जे भरिसां ई आहे बाबा। हेॾां ॻड़ी ख़ुदा बख़्शारो जेको विचा छाटकट रस्तो ठाहियो अथनि, हे क़ौम हिते शाबस आहे सिंधी क़ौम खे। साईं लख शाबस। साईं इंटरव्यू ॾींदो थोरो न ॾींदो साईं? हे ॾिसो सोना सेवता नौजवान पोड़ा सभु हिते। ऐं तव्हां बि बा हे ॾांदनि जी गोए ते जुआ ते माण्हुनि जो हाल ॾिसो। ॿुधो बसि हाणे छा चऊं। अबा मैं कीअं वठण आयो? हिते काॾों आई मैं बहमण प्लाट में? हिते काॾां आई मैं? भाऊ चए थो मैं वठण आयो। बाबा काॾां आई मैं हिते? ॾिसूं था तव्हां जहिड़ा मुजाहिद माण्हू बि अबा हे ॾिसो यार क़ौम। अल्लाह ओ मुंहिंजा रब असांजी क़ौम ते रहम फरमा। अबा हे हाल अथव। इजाज़त वठूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू।